जी नाज़रीन, एयरलाइन से ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मोरे मां झेड़े दौरान मार्च वियल नौजवान जे लाश रखी 10 कलाकनि खां लॻल धरणे खे ख़त्म कयो वियो आहे। ॻोठ दंबीर में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल इंजीनियर साजिद ज़रदारी अस्पताल में फौत थी वियो हो। वारसनि अॼु धरणो हंयो हो। 10 कलाकनि ताईं धरणो जारी रहियो। हिन वक़्तु धरणो ख़त्म कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मोरे मां जिते लॻल धरणो ख़त्म थी वियो आहे। औरतूं ऐं ॿार शदीद थधि बावजूदि 10 कलाकनि खां वठी धरणे में वेठल रहिया। अव्हांखे आगाह कयूं पिया, मोरे मां झेड़े दौरान मार्च वियल नौजवान जो लाश रखी 10 कलाकनि खां लॻल धरणो ख़त्म थी वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मोरो मां झेड़े दौरान मार्च वियल नौजवान जो लाश रखी 8 कलाकनि ताईं धरणो जारी रखे पियो। ॻोठ दंबीर में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल इंजीनियर साजिद ज़रदारी अस्पताल में फौत थी वियो आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। मोरो मां झेड़े दौरान मार्च जी वियल नौजवान जो लाश रखी 10 कलाकनि ताईं धरणो हंयो पियो। तफ़सील मालूम कंदासीं। मोरो मां अयाज़ सोलंगी खां। जी अयाज़, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मोरो भरिसां ॻोठ दुंबीर में ज़रई ज़मीन जे मालिकियत थियल झेड़े में क़त्ल थींदड़ इरशाद उर्फ बगो ज़रदारी ऐं अॼु ज़ख़्मनि जा साहब नसंदे दम ॾींदड़ इंजीनियर साजिद हुसैन ज़रदारी जे क़त्ल जो केस दाख़िल न थियण ख़िलाफ़ 10 कलाकनि ताईं ज़रदारी बिरादरी जे मासूम ॿारनि ऐं औरतुनि जो मोरो मेन रोड ते कोर्ट जे अॻियां एहतजाज जारी रहियो। 10 कलाकनि जे एहतजाज बाद मारिजी वियल जेको आहे ॿिनि सोटरनि जो केस जेको आहे उहो सोरहनि सुञातलनि समेत ॿिनि अणसुञातलनि समेत टोटल मतिलबु 18 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो आहे। केस में ॼाणायो वियो आहे त ज़रई ज़मीन जी मालिकियत झेड़ो हलंदड़ हो, जंहिंमें ग़ुलाम नबी उर्फ वंजो ज़रदारी, संदसि भाउ हाजी कासिम ज़रदारी, नवीद, ग़ुलाम कादिर, अमीर बख्श ऐं ॿियनि खे शामिल कयो वियो आहे। 10 कलाकनि खां मोरो मेन रोड ते हलंदड़ धरणे रंगला थो, जंहिंखां पोइ ज़रदारी बिरादरीअ जे मासूम ॿारनि ऐं औरतुनि जो वधीक चवणु आहे त केस त दाख़िल कयो आहे, पर वाक़े में मुलविस जवाबदारनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ का बि हिन महिल ताईं गिरफ़्तारी साम्हूं न अची सघी आहे। पुलिस मूजिबि त राति जेको आहे सो ॻुझनि जायुनि ते छापा हणी माण्हू गिरफ़्तार करे लाकअप कया वेंदा। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अयाज़ हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ।